अस्सलामुअलैकुम। सिंध टीवी न्यूज़ में भली कार आया इशफाक अहमद। हेडलाइंस मां ॾिठियूं ख़बरुनि जी शुरुआत हम ख़बर सां कंदासीं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG पुलिस गुलाम नबी मेमून जी सरबराही में 27 नवनि तरक्की कंदड़ SP सां मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरक्की कंदड़ SPs खे मुबारक ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त हाणे नवनि SPs खे अवाम जे तहफ़ुज़ लाइ लगाव ऐं महिनत सां कमु करणो आहे। तरक्की कंदड़ SPs खे सर्विस जो 20 खां 25 सालनि जो तजुर्बो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त SPs पंहिंजे तजुर्बे सां अमन अमान जी बहितरी लाइ कमु कंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवनि SPs खे रैंक पिणु लॻाया। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमून जी सरबराही में 27 नवनि तरक्की कंदड़ SPs सां मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरक्की कंदड़ SPs खे मुबारक ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त हाणे नवनि SPs खे अवाम जे तहफ़ुज़ लाइ लगाव ऐं महिनत सां कमु करणो आहे। तरक्की कंदड़ SPs खे सर्विस जो 20 खां 25 सालनि जो तजुर्बो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त SPs पंहिंजे तजुर्बे सां अमन अमान जी बहितरी लाइ कमु कंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवनि SPs खे रैंक पिणु लॻाया। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG पुलिस गुलाम नबी मेमून जी सरबराही में 27 नवनि तरक्की कंदड़ SPs सां मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरक्की कंदड़ SPs खे मुबारक ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त नवनि SPs खे अवाम जे तहफ़ुज़ लाइ लगाव ऐं महिनत सां कमु करणो आहे। तरक्की कंदड़ SPs खे सर्विस जो 20 खां 25 सालनि जो तजुर्बो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त SPs पंहिंजे तजुर्बे मां अमन अमान जी बहितरी लाइ कमु कंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवनि SPs खे रैंक पिणु लॻाया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG पुलिस गुलाम नबी मेमून जी सरबराही में 27 नवनि तरक्की कंदड़ SPs सां मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरक्की कंदड़ SPs खे मुबारक ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त हाणे नवनि SPs खे अवाम जे तहफ़ुज़ लाइ लगाव ऐं महिनत सां कमु करणो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़ आगाह कजो त वॾे वज़ीर 27 नवनि तरक्की कंदड़ SPs सां मुलाक़ात कई आहे। छा अपडेट आहिनि अवां वटि? बिल्कुल सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IGP सिंध गुलाम नबी मेमून जी क़यादत में 27 जेके नवां तरक्की हासिल कंदड़ SSP आहिनि उन्हनि सां मुलाक़ात कई आहे। चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत ऐं ॿिया जेके अमलदार आया इन मुलाक़ात में मौजूदु हुया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो त सिंध हमेशह पुलिस जी जेका तकरीबूं थियनि उनमें न सिर्फ़ हुन बतौर वॾे वज़ीर ख़ुसूसी तौर ते शिरकत कई आहे ऐं पुलिस जो हौसलो बुलंद कयो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमून इन हवाले सां तकरीब खे ख़िताब कयो। संदसि इहो बि चवणो हुयो त वॾे वज़ीर जिते पुलिस जे बाबति तकरीबुनि में शिरकत कई आहे ऐं उते पुलिस जो हौसलो न सिर्फ़ बुलंद थियो आहे बल्कि इन्हनि तकरीबुनि में शिरकत करण सां पुलिस जी जेका कमांड आहे उनमें नई जोहत ऐं नओं हौसलो पैदा थिए थो। तकरीब में चीफ सेक्रेटरी सिंध सोहेल राजपूत बि ख़िताब कयो। अहिड़ी तरह सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़िताब कयो। संदसि चवणो त हाणे जेका नवां SSP जेके आहिनि उहे हाणे तरक़ी पाए चुका आहिनि, हासिल करे चुका आहिनि। उहो मुबारकबाद जा मुस्तक़ आहिनि, उनखे मुबारकबाद बि ॾिए थो बल्कि इहा उमेद बि रखे थो त न सिर्फ़ हो पंहिंजी जेका नई जेका पोस्ट आहे उन ते अवाम जे तहफ़ुज़ महिनत ऐं लगन सां उन कमु करण जे हवाले सां अॻुवाई ॾेखारींदा ऐं अहिड़े तरीक़े सां जेके पुलिस सर्विस जा जेके नवां SSP आहिनि उहे 20 खां 25 सालनि जो उन्हनि खे न सिर्फ़ तजुर्बो आहे पर पंहिंजे तजुर्बे सां उहो अमन अमान जी बहितरी जे हवाले सां कमु कंदा। नवां SP जेके आहिनि उहे ऑफिसर रैंक उनखे ऑफिसर रैंक बि लॻाया वॾे वज़ीर ऐं हिन मौक़े ते जेके फैमिली जेके मेंबर हुया उहे पिणु तकरीब में शरीक थिया ऐं उन हवाले सां पुलिस जा जेके शहीद आहिनि उनखे पिणु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सलाम पेश कयो। ऐं संदसि इहो चवणो हो त पुलिस खे हाणे बहितर जेके पंहिंजी कारकर्दगी आहे उनखे न सिर्फ़ साबित रखणो आहे बल्कि जेको कराची में जेको मुश्किल वक़्त में अमन क़ाइमु कयो आहे इनखे बरक़रार रखणु पुलिस जी ज़िम्मेदारी आहे। हाणे जेके नवां तरक़ी हासिल कंदड़ जेके अमलदार आहिनि उहे पंहिंजी कारकर्दगी खे वधीक बहितर बनाइनि ऐं पंहिंजे कम खे माज़ी जे मुक़ाबले में सगारो करे ॾेखारीनि। तकरीब में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु जेको
PS हुयो असगर अली शाह, उहो बि हुन तरक़ी वठंदड़ अमलदारनि में शामिल हुयो। अहिड़े तरीक़े सां अंसार मिठियाणी, लुबना टवाना, सोहेल शाह, लियाकत अब्बासी, औरंगजेब अब्बासी, अरबाब सुमरो, मुनीर उर्सानी, शकील सरफराज, शाहनवाज, राना इकबाल, रशीद हिंद, अली बख्श, रसूल बख्श, मोहम्मद रियाज, असगर अली, मंजूर पवर, जुमा खान, दाजा इज़ार, मलिक कासिम, शाहिद अली, राहत कमाल, आरिफ राना, फैसल नूर ऐं वकार जेके आहिनि उहे तरक़ी हासिल कंदड़ अमलदार शामिल आहिनि। उन्हनि खे वॾे वज़ीर